आहे रे सर, हिकिड़ो शायदि आहे चाचो गहणो जेको उन वक़्त बि उते मौजूद हो। ऐं चाचो गहणो सरदार मेंगल खान जो नौकर बि आहे। चाचा उथी चाचा। हाँ गहणा, तू छा थो चवण चाहीं? हाँ रे सवदा, शेर सच थो चए, सच थो चए। हिन सतराजीअ में मुंहिंजा असूल अमीर ऐं ग़रीब जे लाइ बराबरि आहिनि। मूं कॾहिं बि इहो नाहे सोचियो त ग़रीब खे सख़्त सज़ा ॾियां ऐं अमीर सां रियायत कयां। न न न, इंसाफ़ ॿिन्ही लाइ बराबरि हूंदो जेसि ताईं हशमत खान ऐं उन जा वारिस ज़िंदा आहिनि। ॻाल्हियूं तव्हां सभु ॿुधी चुका आहियो। मुंहिंजे इंसाफ़ ऐं असूल मुताबिक़ हथ जे बदिले हथ ऐं इज़त जो बदिलो इज़त वारो फ़ैसिलो ॾींदे मां इहो चवंदुसि त जहिड़ीअ तरह दिलावर खान शेर खे चमाट हई हुई, अहिड़ीअ तरह शेर सतराजीअ जे साम्हूं दिलावर खान खे चमाट आणे। न न न न, मूंखे क़बूल ही फैसलो न आहे क़बूल। बस बस एक लफ्ज भी अॻिते न ॻाल्हाए। कुनल खान, कुनल खान, समझाए छॾ पंहिंजे भाउ खे, न त फैसले ते अमल करण असांखे बि खूब ईंदो आहे। दोदा खान टके जो माण्हू थी करे सरदार खे थपड़ंदो। इहो ई मुंहिंजो फ़ैसिलो आहे। दोदा खान, जी बाबा साईं। फ़ैसिले ते अमल करायो वञे। जेको हुकुम बाबा साईं। अत्यधिक तो जो मुजरिम तुझे साम्हूं बीठो आहे, जे तूं इनखे माफ़ करणु चाहीं त ठीक, जे माफ़ करणु न चाहीं त पोइ बेइज़तीअ जो बदिलो बेइज़ती ऐं थप जो बदिलो थप आहे। तूं पंहिंजी बेइज़ती जो बदिलो वठी सघीं थो। दिलावर खान, चेहरे ते चमाट जो लॻल निशान
दिल ते न वठिजां, छो त दिल में अचण सां नासूर पैदा थी पवंदो आहे। ऐं मां नथो चाहियां त इहो नासूर मुंहिंजी सत राजीअ में अमुन में खलल पैदा करे। लपाट आई मास मां अड़ी लपाट आई मास जो रेस दिलावर खान जे कनन मां सुन जुज़ट निकरी आ। अरे एडो कुछ न थी ये वडेरा पाण के गोले गोले मारींदा कोन छडींदा। पुट तोखे हाणे कुछ दी ख्याल सां रहणो पवंदो। हा पुट जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त तूं घर खां ॿाहिरि ई न निकिरजांइ। अमा मां घर कोन वेंदुसि। ये घर न वेंदे न त ये रेस तोखे जिंदा भी कोन छडींदा। भाऊ खुदू रैस दिलावर खान वारा रैस हशमत खान जे खौफ खां गोठ मथां हमलो न कंदा। सिर जॾहिं बि घर खां निकितो न हुननि खे हथ हथ टोटा टोटा करे दरा में लोड़े छॾींदा, लाच बात कोन ईंदो। ख़ैर घुर अदा ख़ैर घुर, अहिड़ी वायूं छो थो कढे? अदी भागुल मां अजाई वायूं कोन पियो कढां, सच थो चवां सच। सुमर
मां तोखे यार इहा सलाह ॾींदुमि त कुझु ॾींहं छेर खे दरिया ते न छॾिजांइ। अदा उन ॻाल्हि खां तूं छुटे। न मां घर कॾहिं बि कोन वेंदुसि। घर भली न वे, ॻोठ में भली घुमजांइ, बाक़ी ढंढ ते कॾहिं न वञण ॾींदी मैं। पोइ मच्छू केरु मारींदो? ठेकेदार जो कमु केरु संभालींदो? पिणे वेठो आहे न, कुझु ॾींहं कम संभाले वठंदो। हा पुट कुझु ॾींहं हिते रहो, ख़बर पए त राइस दिलावर खान वारा कहिड़ो कदम था खणनि। बाबा सुबुह जो ठेकेदार सां मिलंदासीं, पोइ ॾिसूं त उहो छा थो चए। ठेकेदार हले तो पंहिंजी दिलि ते। ठेकेदार त चवंदो आहे कुझु कोन कंदा, पर मूंखे ख़बर आहे त रेस केॾा ज़िदी हूंदा आहिनि। ठीकु आहे चाचा, कुझु ॾींहं खणी हिते हूंदुसि। अबा अॻु वाल त इहो कमु करणु खपे ई न। जेके ठेकेदार जे चवण ते कयो अथव त हाणे एहतियात त करणो पवंदो न, किथे ईअं न थिए जो। अलाह ख़ैर कंदो, कुझु ॾींहं एहतियात सां रहणो पवंदो। माण्हू चवनि ज़हमत पर आहियां रहमत। तर दिल पई लूपड़ भी कोन जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काशे में मुक्त कर। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 अस्सलाम वालेकुम सिंध वासियो। रमज़ान वारी ते भी मुझी फिल्म ना आई, हज वारी ते भी फिल्म ना आई। काफ़ी दोस्तन फोनियूं कयूं, बख़ुदा मूंखे फिल्मनि में कमु करण जो को बि इरादो न हो। मूं बिल्कुलु छॾे ॾिनी, मायूस थी वियोसि। पर इहा फिल्म ठाही आहे जंहिंजो नालो आहे अली वारिस। नाले तो कुर्बान वञा। मूंखे उमेद आहे त जेके मुंहिंजा परस्तार आहिनि हिन फिल्म खे ॾिसंदा, मान ॾींदा, इज़त ॾींदा। लख थोरा, सिंध सलामत, साथ सलामत, सदाई कर। अली वारिस, अली वारिस, अली वारिस, अली वारिस। खान गैब करे छॾींदो आहे, गैब। अली वारिस।
अची वई जुकाम सच में अची वियो आहे जंहिं वक्त ही जोगी जाॻिया जंहिं वक्त ही सिंधी जाॻिया वो सूर न रहंदा साॻिया कंदा धमाधम मस्त कलंदर अलीवाल अलीवाल छोरा दिलू अरे छॾे रे गॾ जी पचर हेॾिया हेॾिया खबरदार बाबा मुझे कप्तान के गॾु नचो चयो मां हिन गॾ जी पचर छॾ उठ त हलूं डंड ते का मच्छी जी ॾिसूं बाबा कॾहिं खां वठी मच्छू मारण शुरू कई अथई ऐं नौकरी ते कोन वेंदे छा कल्हो को जरगो कोन ॾिठो छा हाणे जे वञा त रहिस चीरे फाड़े फिटो करे छॾींदा बाबा हाणे छॾियो झेड़े के मानी तयार आ इते खाईंदो या खणी वेंदो हा मां मानी ॿधी ॾे हिते हिन चंड्रे खे ॾिसां थो त बुख मरी थी वञे उते बुख लॻंदी पाणे ई खाई छॾींदुमि बाबा अदा ऐं तव्हांजो झेड़ो त ख़तम ई कोन थींदो छोरा छोरा वरी बि चवां थो हिन गॾ जी पचर छॾ घर जे कमकार खे ॾिसो बाबा मेल अची मथां बीठी आहे मां कप्तान खे अकेलो छॾे कोन हलंदो मां तूं ई मच्छू मारण लाइ खोलई अड़े ॿ ॼणा हूंदासीं त हिकु अधु कुरड़ी वधीक मरंदी बाबा चयोमांइ न त इहे मच्छू मूंखां कोन मरंदई मूंखे पंहिंजो कप्तान तयारु करिणो आहे अमाम छॾ थावनि जी पचर मानी खणी आए थोरो न सुधरंदो हा बाबा वञ वञ पंहिंजे पीउ खे मैट अड़े धूड़ पई थी छोरा जे एतिरी ख़िदमत पंहिंजे हिन पीउ जी करे हा न अमीर न हुजे हा बाबा इहो नेकी जो कमु तूं करी हा त अॼु अमीर न हुजूं हा रे धूड़ पई थी छोरा वञ मैट पंहिंजे पीउ खे मां तुंहिंजो पीउ थोरो आहियां इहो गॾो तुंहिंजो पीउ आहे गॾो अचे बाबा मानी वठ हरू भरू अज़ाबर में वेठो थी छोरा निकिर दर हितां पाण पंहिंजे पीउ खे पादर हणंदो वरी मूंखे थो चए मुंहिंजी ख़िदमत कर कहिड़ो ई मेल भॼंदो जो ख़िदमत कयांसि अदा मानी खणी जा खाईंदे ढके रख पहिरियां मां कप्तान खे दाणो खारायां पोइ मां दाणो न पोइ मां मानी खाईंदुसि आका बादशाही है तई समेत कुल्ले कायनात खैर भी गुलाम हुक्म आका मुझे समझ मुताबिक दिलावर हाणे खामोश कोन वेहंदो जी आका आई मां चाहियां थो त तूं कुझु ॾींहं वञी उते मुहाड़नि सां गॾु गुज़ार
आई हर शक्की माण्हू मथां नज़र रख। इहो तोता खान जो हुकुम आहे तोखे। वरियाम न चाहींदो त असां संदसि हिफ़ाज़त लाइ उते रहूं। ॼाणा थो गुलाम, मां सभु कुझु ॼाणा थो त वरियाम हिकु बहादुर इंसान आहे। बहादुर इंसान, पर हू दिलावर खान ऐं पुनहल खान जे चालुनि खां अणॼाण ऐं सिधो साधो इंसान आहे। पुनहल खान वारा हाणे चोरी वार कंदा। माण्हुनि मां कंहिं बि हिकु माणे खे मारण जी कोशिश कंदा। गुलाम, जंहिंजो सबूत असांखे हथ बि न ईंदो, पोइ असां छा कंदासीं? कुझु बि न करे सघंदासीं। इन करे गुलाम, मां चाहियां थो त तूं उते वञी उन्हनि ते नज़र रख, जीअं पुनहल खान ऐं दिलावर खान जा माण्हू कंहिं बि माणे खे को नुक़सान न पहुचाए सघनि। सरकार, पोइ उते कहिड़े बहाने रहां? शिकार जे बहाने। वरियाम खे मुंहिंजो न्यापो ॾे ऐं चईसि त तूं ढंढ जे पखियुनि जे शिकार करण जे बहाने सां वञी उते रहो। जी आका, पोइ कॾहिं निकिरणो आहे? अॼोको ॾींहुं ई राति हिते गुज़ार। सुबुह जो सिज उभरण सां ई निकिरी वञ। पर इहो ख़्याल ज़रूर रहे, मैंगल खान, पुनहल खान ऐं दिलावर खान जा माण्हू जीअं तोखे न ॾिसनि, उन्हनि खां ॻुझो रहिजाए। तव्हांजे हिन गुलाम ते आका, उन्हनि माण्हुनि जी त छा, पर कंहिं मलाइक जी नज़र बि कान पवंदी। दे खबर है? केड़ी खबर है ठेकेदार? मच्छी मारी थई या ॾिनी वञाई? मखण पे मथो थोरे सड़ंदो, कुछ ॾिनी वञ। ठेकेदार साहब, गाणे अज ते कंहिंखे बख्श कयो आहे जो असांखे छॾींदो। सूमर, हिन गाणे खे 2-3 मच्छियूं ॾेई छॾ। जी ठेकेदार। चाचा सूमर, जेकॾहिं मछियूं मारे आयो त असांखे बि त मछियूं ॾियो न। अम्मा, ॿेड़ी मां लाहियां त ॾियां थो। दिलावर खान, चेहरे ते
चमाट जो लॻल निशान दिल ते न वठिजां, छो त दिल में वठण सां नासूर पैदा थी पवंदो आहे। समझो था तुझी जज्बात के, समझो था। ना अदा ना, तू मुझे जज्बात के समझो ही नहीं। हसमत खान मुझे अंदर में दोज़ख जी बाहि बारे छॾी आहे, बाहि। उन बाहि मथां छंडा विझण लाइ असां अची विया आहियूं। हुकुम कयो चाचा जानी, छा करणो आहे? मुझे अंदर जी बाहि पानी सां न, मच्छरनि जी रत सां विसामंदी। हुकुम कर अदा, तू सिर्फ हुकुम कर त तू पहिरियों कहिड़े मुहान जी रत मरहम तौर इस्तेमाल कंदे? उन ढोर मिसल इंसान जी मूंखे रत आणे ॾे अदा, जेको मुंहिंजे दिल ऐं दिमाग़ मथां छाइजी वियो आहे, जंहिं मुंहिंजी रातियुनि जूं निंडूं पिटाए छॾियूं आहिनि। निंडूं उन जी रत आणे ॾे अदा, उन जी रत आणे ॾे। मां शराब जे प्याले में मिलाए पी वञा, पोइ मुंहिंजे दिल खे सुकून मिलंदो अदा, सुकून मिलंदो। तुंहिंजे सुकून जे लाइ मां पंहिंजी रत बि कढी हाज़िर कयां, पोइ मुहाणा मुंहिंजे लाइ कहिड़ी हैसियत रखंदा, कहिड़ी हैसियत रखंदा दिलावर खान? चाचा जानी, हाणे जेसि ताईं तुंहिंजी थियल बेइज़तीअ जो पलांत न वठंदासीं, सुकून सां न वेहंदासीं, मुंहिंजी दिल खे त हाण सुकून ता ज़िंदगी न मिलंदो। जेकॾहिं मलाहन जी रत सां गॾु हचमत खान जो रत बि तो अॻियां मरहम करे रखूं त पोइ तोखे सुकून मिलंदो। अदा जानी, जंहिं ॾींहुं हुन पोड़े शींहं खे लेटाईंदे, उन ॾींहुं मां पंहिंजे अङण ते महफ़िल मचाईंदुसि, पोइ थी सघे थो मुंहिंजे अंदर जा फट भरिजी वञनि। दिलावर खान, मां वेठो आहियां न, मां वेठो आहियां तुंहिंजे इन ज़ख़्मनि खे भरण जे लाइ हर मरहम आणे ॾींदुसि। इहो हिन तोसां पंहिंजे जिगरी भाउ जो वाइदो आहे, पुनल खान जो वाइदो, वाइदो आहे।